नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में खबर ॾींदा हलूं त साइंस ऐं टेक्नोलॉजी जे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो है त वज़ीर आज़म इमरान ख़ान मुल्क जो फुरियल नाणो वापसि आणण जो वाइदो कयो, हाणे उन जूं किस्तूं अचण शुरू थी वियूं आहिनि। इस्लामाबाद में सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे फवाद चौधरी चयो त इमरान ख़ान मुल्क मां फुरियल नाणो वापसि आणण जो वाइदो कयो, हुन जूं किस्तूं अचण शुरू थी वियूं। नवाज़ शरीफ़ ऐं हुनजे ख़ानदान जूं बि कुझु किस्तूं बाक़ी आहिनि। उमेद आहे त नवाज़ शरीफ़ जूं किस्तूं बि जल्द अचण शुरू थी वेंदियूं। असांखे कंहिंखे बि जेल में रखण जो शौक़ु न आहे। ही माण्हू हिमत वठनि, बाक़ी माण्हू बि पंहिंजा पैसा ॾियनि। आसिफ ज़रदारी जी तबे बुनियादुनि ते ज़मानत वारी दरख़्वास्त जे हवाले सां फवाद चौधरी चयो त नवाज़ शरीफ़ जो केस में तय कयल असूलनि सभिनी ते लागू रहंदा। आसिफ ज़रदारी जे मामले में बि डॉक्टरनि जी राय जो मामलो अॻियां वधंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।